नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ भिरिया तालुके जे 3 टाउन कमेटियुनि ऐं 14 यूसिन जे उम्मीदवारनि जा आरओ पारां रद्द कयल फार्म बहाल थी विया। नौशरो फिरोज जी अदालत भिरिया तालुके जे 3 टाउन कमेटियुनि भिरिया सिटी, भिरिया रोड ऐं ठारू शाह जे रद्द कयल फार्म उम्मीदवारनि जी दरख़्वास्तुनि ते बहाल कया विया। पीपी अगवान, अली खान आलमानी ऐं हाजी रहमतुल्लाह सोलंकी जा फार्म ठारू शाह ऐं ॿियनि टाउन कमेटियुनि जे निसार मल्ला, आबिद राजपूत, बबलू मलक, बासित लहरानीअ जा बि फार्म बहाल थी विया। अदालत दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदे आरओज़ खे हिदायत ॾींदे चयो त मकानी चूंडनि में फार्म भराईंदड़ हर मुल्क जे फ़र्द जो हक़ आहे त हू इलेक्शन में हिसो वठे। वकील जो मौक़िफ़ यादि रहे त 3 टाउन कमेटियुनि ऐं 14 यूसिन ते अटकल 70 उम्मीदवारनि जा फार्म मुख़्तलिफ़ जवाज़ ॻणाए रद्द कया विया।